नाज़रीन, इलेक्शन कमीशन तरफ़ां सॼे मुल्क में नई आदमशुमारी जी बुनियाद ते तकबंदियूं करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान तकबंदियुनि जे शेड्यूल जो बि ऐलान करे छॾियो आहे। उन हवाले सां इलेक्शन कमीशन तरफ़ां पधर नामो बि जारी कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन चयो आहे त क़ौमी सूबाई असेंबलियुनि जे इलेक्शन नई तकबंदियुनि तहत थींदी। निगरान तकबंदियुनि लाइ घटि में घटि 3 खां 4 महीना घुर्बल आहिनि। नवे ॾींहं में इलेक्शन नथियूं थी सघनि। नाज़रीन, एक भेरो ॿीहर अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। इलेक्शन कमीशन तरफ़ां सॼे मुल्क में नई आदमशुमारी जी बुनियाद ते तकबंदियूं करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान तकबंदियुनि जे शेड्यूल जो बि ऐलान करे छॾियो आहे। उन हवाले सां इलेक्शन कमीशन तरफ़ां पधरनामो बि जारी कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन चयो आहे त क़ौमी ऐं सूबाई असेंबली जे इलेक्शन नई तकबंदियुनि तहत थींदे। नई तकबंदियुनि लाइ घटि में घटि 3 खां 4 महीना घुर्बल आहिनि। नवे ॾींहं में इलेक्शन नथियूं थी सघनि।